कराची रिपोर्टर ज़ाहिदा अली कोलाची। सिंध असेंबली जे स्पीकर सैयद अवैस कादिर शाह जी इस्लामाबाद में बैनुल पार्लियामानी स्पीकर्स कॉन्फ्रेंस जे ॿिए ॾींहुं बि शिरकत। कॉन्फ्रेंस जे ॿिए ॾींहुं जी शुरूआत डिप्टी वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद इसाक डार जे ख़िताब सां थी, जंहिंखां पोइ चेयरमैन पारां आम मुबाहिसे जो आगाज़ कयो वियो। मुख़्तलिफ़ मुल्कनि जे स्पीकर्स ऐं वफ़दनि जी सरबराहनि अमन सलामती ऐं तरक़ी जे मौज़ू ते पंहिंजे पंहिंजे मुल्कनि जा नज़रिया पेश कया। कॉन्फ्रेंस में परॾेही मुल्कनि मां आयल स्पीकर्स इस्लामाबाद में थियल ख़ुदकश हमले जी मज़म्मत कई ऐं डिप्टी वज़ीर आज़म मोहम्मद इसाक डार सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार कयो। बैनुल पार्लियामानी स्पीकर्स कॉन्फ्रेंस जो इख़्तिताम सेनेट जे चेयरमैन पाकिस्तानी बानी चेयरमैन ISC सैयद यूसुफ रज़ा गिलानी जे इख़्तितामी ख़िताब सां थियो, जंहिं 11 नवंबर ते इस्लामाबाद में थियल दहशतगर्द हमले जी सख़्त मज़म्मत कई ऐं पाकिस्तान जी दहशतगर्दी ख़िलाफ़ अज़म खे ॿीहर वरजायो। सेनेट जे चेयरमैन ऐं बानी चेयरमैन ISC सैयद यूसुफ रज़ा गिलानी सभिनी मेहमाननि स्पीकर्स ऐं पार्लियामेंट्रीज़ जो शुक्रियो अदा कयो, जिन पहिरीं बैनुल पार्लियामानी स्पीकर्स कॉन्फ्रेंस में शिरकत कई। कॉन्फ्रेंस जो इख़्तिताम इस्लामाबाद एलामी जे पढ़ण सां थियो, जेको ॿिनि ॾींहनि जे मुबाहिसे जी बुनियाद ते तयारु कयल गॾियल एलामियो हुयो। उहो एलामियो सभिनी स्पीकर्स वफ़दनि जे सरबराहनि ऐं पार्लियामेंट्रियंस पारां दस्तख़त कयो वियो। एलामिया में अमन सलामती ऐं तरक़ीअ लाइ गॾियल अज़म सां गॾु इस्लामोफोबिया, नफ़रत, ज़ेनोफोबिया ऐं नस्ल या मज़हब जे बुनियाद ते हर क़िस्म जे इम्तियाज़नि जे ख़ात्मे ते ज़ोर ॾिनो वियो, जॾहिं त इंसाफ़ ऐं बराबरी खे हथी ॾियण जे वाइदे खे बि वरजायो वियो। सिंध असेंबलीअ जे स्पीकर सैयद अवैस कादिर शाह पिणु इस्लामाबाद एलामिये ते दस्तख़त कया ऐं सिंध जे तरफ़ां क़ौमी अमन सलामती ऐं तरक़ीअ जे अज़म जो वरजाउ कयो।